नाज़रीन, हैदराबाद समेत सॼी सिंध में हेपाटाइटिस ख़तरनाक हद ताईं पखड़जी वई आहे। हेपाटाइटिस जे मुतासिर मरीज़नि जो मजमूई अंग 30 लख खां वधी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मलाह जो रिपोर्टर सलीम मलाह। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? अॼु बिल्कुलु सिंध में हेपाटाइटिस जेको आहे ख़तरनाक हद ताईं वधंदी पई वञे। हैदराबाद समेत सॼे सिंध में हेपाटाइटिस जेके मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि जो मजमूई तादाद 3,48,748 ताईं पहुची चुको आहे। इन हवाले सां जेको आहे डॉक्टर अली अकबर ॾाहिरी जेको हेपाटाइटिस कंट्रोल प्रोग्राम जो एडिशनल डायरेक्टर आहे, उन्हनि चवण आहे त सिंध में 2008 खां हींअर ताईं हेपाटाइटिस सी जा जेके मरीज़ आहिनि उन्हनि जो जेको तादाद आहे उहो 20 लख, जॾहिं त हेपाटाइटिस बी जेके मरीज़ आहिनि उन्हनि जो तादाद 10 लख, ऐं हेपाटाइटिस डी जा जेके मरीज़ आहिनि उहे 748 ताईं पहुची चुका आहिनि। हिन वक़्तु 21,000 खां वधीक जेके मरीज़ आहिनि उहे ज़ेर इलाज आहिनि। जॾहिं त जेको हिननि ॿुधायो आहे त उन मुताबिक़ हेपाटाइटिस सी जा जेके मुतासिर मरीज़ आहिनि 2,55,000 हिननि जो जेको आहे हिन वक़्त ताईं मुकमल इलाज कयो वियो आहे। हेपाटाइटिस बी जे 32,756, जॾहिं त डी जा जेको आहे 432 माण्हू जेको आहे इलाज कराए सिहतयाब थी चुका आहिनि। इन्हनि जो चवणु आहे त हिन खे कंट्रोल करण जे लाइ अवेयरनेस प्रोग्राम ज़रूरी आहे त जीअं जेको हेपाटाइटिस जेका वधे थी पई उनखे कंट्रोल करे सघिजे। जी सलीम, अवां जी महिरबानी।